नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। कंदकोट ख़बरनाम कंदकोट में प्राइवेट स्कूलनि पारां शागिर्दनि खां नाजाइज़ फीस उगाड़ण वारे अमल ख़िलाफ़ अवामी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। इन हवाले सां असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूद आहे जोनसाल बलोच। जी जोनसाल, कहिड़ा तफ़सीलात आहिनि? नाज़रीन खे आगाह कजो। मौजूद आहियूं कंदकोट अवामी प्रेस क्लब कंदकोट, जिते STP वारनि जो एहतिजाज धरणो आहे। इन्हनि को मालूम कयूं था हिन जो छा चवणु आहे। जी बिल्कुलु, असांजो सिंपल मुतालबो आहे त जीअं सुप्रीम कोर्ट आज ऑर्डर जारी कयो त 2 महीननि वारो छुटनि वारी जेका फीस आहे प्राइवेट स्कूलनि वारा वठनि था, उहा ज़ुल्म बंदि कयो वञे, शागिर्दनि खां उहा फीस वठणु बंदि कई वञे। त हिते कंदकोट में साॻियो ई सिस्टम लॻो पियो आहे त 2 महीननि में साॻी फीस उगाड़ी वञे थी। हितां जो जेको आहे सो पंहिंजो EDO आहे या हितां जो DC साहबु आहे, उहे सभु अगूर निंड में सुतल आहिनि, उहे उन्हनि सां मिलियल आहिनि। असांजो सुप्रीम कोर्ट ऐं आला हुकाम खां इहो गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे शागिर्दनि सां ज़ुल्म बंदि कयो वञे ऐं 2 महीननि वारी जेका फीस उगाड़ी कई अथनि उहा जेको आहे सो शागिर्दनि खे वापसि कई वञे। की पसंद स्टूडेंट फेडरेशन जे तरफ़ां अॼु जेको ई मुज़ाहिरो आहे त शागिर्दनि सां नाइंसाफ़ी थिए थी। 2 महीना पूरा जेके छुटियुनि जा जेका सुप्रीम कोर्ट बि इजाज़त नथी ॾिए। उनखां अलावा जेतिरा बि हिते प्राइवेट स्कूल आहिनि उहे नाजाइज़ फीस उगाड़नि था। असांजो इहो पहिरियों ऐं आख़िरी मुतालबो आहे त मासूम ॿारनि खां जेका नाजाइज़ फीस उगाड़ी वई आहे उहो फीस वापसि कई वञे, न त ॿी सूरत में असांजो हीउ एहतिजाज जारी ऐं सारी रहंदो। ज़िले कश्मीर अंदरि तव्हां ॾिसंदो त प्राइवेट स्कूलनि जूं नाजाइज़ियूं रोज़ जी बुनियाद ते वधंदियूं पियूं वञनि। जीअं कंदकोट कश्मीर घोसपुर जा जेके स्कूल आहिनि, हिकिड़ो आहे त सेनेट पब्लिक स्कूल आहे घोसपुर जो, सेनेट जॉइंट्स स्कूल। उनखां अलावा यूनिवर्सल स्कूल आहे, उहो बि फीस उगाड़े पियो मोकिलनि जे महीने जी। त इहा मां चवां थो त जेको आहे सो प्राइवेट स्कूलनि जे नाले ते हिकु गुंडा टैक्स उगाड़नि पिया। इहा बिल्कुलु ग़लति फीस आहे, नाजाइज़ फीस आहे। ऐं सुप्रीम कोर्ट जो बि जेको आहे सो हुकुम हुयो त इहा फीस उगाड़ी न वञे शागिर्दनि खां, पर हीअ सुप्रीम कोर्ट जे हुकुम खे बि नथा मञनि। असीं मुतालबो कयूं था त अहिड़े स्कूलनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे, स्कूल इंतिज़ामिया ख़िलाफ़ु कार्रवाई करे उन्हनि स्कूलनि खे ताला हया वञनि। ईअं तव्हां हिन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। हिननि जो चवणु आहे त असीं सुप्रीम कोर्ट जे हुकुम मुताबिक़ बि हुननि का बि नोटिस न आहे वरिती। असांजो एहतिजाज जारी ऐं सारी रहंदो जे असांजो हुकुम मुतालबा न मञिया विया त। कैमरा टाइम सां गॾु जानी जोनसाल बलोच, अवामी न्यूज़ कंदकोट। महिरबानी जोनसाल बलोच तफ़सीलात करण लाइ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।